नाज़रीन, सीतारोड में सर्जनहार फॉर्म तरफां शहर में लाइब्रेरी न हुजण खिलाफ एहतजाजी रैली कढी वई आहे। इन हवाले से पेश आहे अजहर मेमन जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं सीतारोड प्रेस क्लब जे अॻियां। उते सीता सर्जनहार फॉरम तरफां पब्लिक लाइब्रेरी जे घुर कई आहे। उन रैली कढी आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू पंहिंजा मेरांटी सां वीचार कीअं पिया वञनि। लाइब्रेरियुनि जो ॼार विछायो वञे त सिंध जा लखे नौजवान शागिर्द, उस्ताद, दानश्वर, सहाफ़ी, अदीब उहे पंहिंजे वक़्त खे सजायो करण जे लाइ ऐं पंहिंजे ज़हन खे कुशादो करण जे लाइ ऐं सिंध जी सींध संवारण जे लाइ ऐं पंहिंजी क़ौम खे ऊंदहि खां रोशनीअ जे तरफ़ वठी अचण जे लाइ हू लाइब्रेरियुनि में अचनि। सीता सर्जनहार फोरम जे तरफ़ां आहे हीअ असांजी रैली जो जेको मौक़िफ़ आहे ऐं जेकी डिमांड आहे उहा इहा आहे त सीता रोड खे पब्लिक लाइब्रेरी ॾियो। सीता रोड जो नौजवान बाशऊर हुजे, तालीम याफ़्ता हुजे, उन लाइ असांजी डिमांड आहे त हुकुमरान जेकी धुर आहे उन खां इहा डिमांड आहे त सीता रोड खे पब्लिक लाइब्रेरी ॾियो। असांजो इहो मुतालबो आहे त पब्लिक लाइब्रेरी हुजण ज़रूरी आहे सीता में, छो जो शागिर्द असांजा के गेम था खेॾनि, के होटल ते था वेहनि। असां इहो चवणु चाहींदासीं, इहो ई मुतालबो आहे सभिनि जो त लाइब्रेरी हुजणु ज़रूरी आहे। सीता सर्जनहार फोरम जो बुनियादी मक़सदु इहो आहे त सीता रोड खे हिकु सरकारी सतह ते पब्लिक लाइब्रेरी ॾिनी वञे, जंहिंमें जेको आहे सो सीता रोड जा नौजवान पंहिंजो मुस्तक़बिल संवारण जे लाइ पढ़ण ऐं लिखण जो जेको आहे सो कमु सर अंजाम ॾेई। असांजी हीअ रैली न कंहिं सियासी धुर जे मुखालफ़त में आहे न हिमायत में आहे। असांजी हीअ रैली शागिर्दनि जी हिमायत में आहे। जेके शागिर्द सीता जा बाशऊर आहिनि उन खे पब्लिक लाइब्रेरी ॾिनी वञे, जीअं हू पंहिंजो वक़्तु विञाइण खां बहितर आहे त पंहिंजे इल्म जी ऊञ उजाए सघनि ऐं मुख़्तलिफ़ इम्तिहान ॾेई करे सीता रोड जो नालो रोशन कनि। जी नाज़रीन, जीअं त तव्हां सीता सर्जनहार फोरम जे वारनि अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन जो चवणु हुयो त सीता रोड में पब्लिक लाइब्रेरी न हुअण करे नौजवान नस्ल जेको आहे तालीम खां जेको आहे मुतासिर थियो आहे। कैमरामैन ज़ैन समूह सां गॾु अज़हर मेमन, मेरां टीवी सीतारोड।